मेहर तालके जी यूसियन फरीदाबाद चारों सैयदपुर खानजो ॻोठ काज़ी आरिफ ऐं ॿियनि यूसीज़ मां बरसात ऐं ॿोर जो पाणी निकाल नथी सघियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर दरबान खोखर मूजिबि मेहर फरीदाबाद लिंक रोड खे पियल घारा ऐं कट बि बंदि नथी सघिया आहिनि, जंहिं करे सवें ॻोठनि जो शहरनि सां ज़मीनी राब्तो अञा ताईं कटियल आहे। सिम शाखुनि में MNV ट्रेन खे लॻल घारनि जो कमु आपाशी खातो तोड़ी वापडा ट्रेन पारां शुरू नाहे कयो वियो। मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿोड़ ऐं बरसात जो पाणी 5 खां 9 फुटनि ताईं बीठल आहे। ॿिए तरफ़ PPMP सूबाई सलाहकार फयाज़ अली ख़ान भट्ट एसएस न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मेहर फरीदाबाद लिंक रोड ते घारनि ऐं कटनि खे बंदि करण जो कमु शुरू कयो वियो आहे। जल्द रोड बहाल थी वेंदो। रोहड़ी रेलवे स्टेशन ते रेलवे पुलिस लाहौर खां कराची वेंदड़ अलामा इक़बाल एक्सप्रेस मां जोड़े खे गिरफ़्तार करे वरितो। लाकअप में नौजवान जी तबियत ख़राब थी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्शर मूजिबि नौजवान खे रोहड़ी रेलवे पुलिस तालके इस्पताल मुंतक़िल कयो वियो। नौजवान ॿुधायो आहे त हू सानिया सां प्यार कंदो आहे। हू कराची वञी रहिया हुआ त ट्रेन मां रेलवे पुलिस पकड़े सानिया खां अलॻि करे छॾियो आहे। पुलिस मुताबिक़ नौजवान ते इस्लामाबाद में नारीअ खे अगवा करण जी FIR दाख़िल आहे। नारीअ खे अगवा करण जी FIR दाख़िल करे ॿिन्ही खे पकड़ियो वियो आहे। खेनि उतां जी पुलिस हवाले कयो वेंदो। तालीम खाते पारां तालके डोगरीअ जे 12 स्कूलनि लाइ आयल फर्नीचर विरहाइण वारी तक़रीब गवर्नमेंट हाई स्कूल लोकरीअ में थी। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद कासिम बुघियो मूजिबि तक़रीब जी सदारत PP ज़िले लाड़काणो जे नायब सदर मोहम्मद अली अमर ख़ान बुघियो कई। उन मौक़े ते एडवोकेट बशीर अहमद जुड़ेजो, मोहम्मद अली राजपर, नज़ीर अहमद सांगरो, आपान निघत, हेड मास्टर निसार अहमद सोलंगी ऐं ॿियनि बि शिरकत कई। हेड मास्टर चयो आहे त स्कूलनि में फर्नीचर जी वरी खोट हुई। MPA सरदार हज़बुल्ला ख़ान बुघियो तालीम खाते जे डायरेक्टर ऐं DO तालीम जे कोशिशुनि सां फर्नीचर आयो आहे, जंहिं ते ख़ुशी थी आहे। रोहड़ीअ में एक्साइज़ पुलिस कामयाब कार्रवाई करे चर्स स्मगलिंग जी कोशिश नाकाम बणाए छॾी। कार जे ॻुझनि हिसनि में लिकायल 40 किलोग्राम चर्स हथ कार ड्राइवर खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। एसएस न्यूज़ रिपोर्टर नबी बख्शर मूजिबि एक्साइज़ पुलिस रोहड़ी पारां एक्साइज़ इंस्पेक्टर कमरुद्दीन साल जी अॻवाणीअ में रोहड़ी बाईपास ते कार्रवाई कंदे तलाशी दौरान कार जे ॻुझनि हिसनि में लिकायल 40 किलोग्राम चर्स हथ करे वरितो ऐं कार ड्राइवर खे आसिफ ख़ान वल्द गुल ज़मान ऐवान खे बि गिरफ़्तार करे उन मथां मंशात एक्ट तहत केस दाख़िल करे वरितो। ॿिए पासे एक्साइज़ पुलिस जी कामयाब कार्रवाई ते एक्साइज़ एंड टैक्सेशन जे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला पारां खेनि मुबारकूं बि ॾिनियूं वयूं आहिनि। सेठारजा जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाती पाणी केतिरनि ई ॻोठनि ऐं शहरनि खे वीरान करे छॾियो आहे। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अल्लाह वरायो राजपर मूजिबि सियारो शुरू थियण खां पोइ बि केतिरा ई बरसात मुतासिर खुलियल आसमान हेठि झूपड़ियुनि में ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। इलाइक़े में बरसाती पाणी घटि थियण बजाए वेतर वधी रहियो आहे, जंहिं करे बरसात मुतासिरनि जो पंहिंजनि घरनि ॾे वापसि वञणु मुश्किल बणिजी वियो आहे। मुतासिरनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त संदनि घर मां बरसाती पाणी नेकाल कयो वञे। भिरिया रोड गवर्नमेंट मेन उर्दू प्राइमरी स्कूल रेती मोहल्ला में जश्न मीलाद हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो प्रोग्राम हेड मास्टर ज़ाहिद हुसैन भट्टीअ जी मेज़बानीअ हेठि मुनक़िद कयो वियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर शरफुद्दीन कीरियो मूजिबि प्रोग्राम में हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि नातूं पढ़ियूं। उन मौक़े ते प्रोग्राम जे मेज़बान ज़ाहिद हुसैन भट्टी ख़ूबसूरत मौलूद पढ़ी आयल महिमाननि जो आजियाणो ॾिनो। प्रोग्राम में उस्ताद आरिफ महमूद मलिक, अनवर अली चौहान, शामिर अली सोलंगी, नदीम इक़बाल ऐं ॿियनि बहितरीन नातूं पढ़ण ते शागिर्दनि खे इनाम पिणु ॾिना। ॼामशोर में सिंधी अदबी संगत शाख ॿोलहाड़ी पारां जीजी ज़रीना बलोची 17वीं वरसी शहीद बेनज़ीर भुट्टो पब्लिक लाइब्रेरी में मल्हाई वई। एसएस न्यूज़ रिपोर्टर बासित मल्लाह मूजिबि वरसीअ जे वेड़ाके खे अदीबनि, शाइरनि, लोक फनकारनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां गीतनि ऐं लफ़्ज़नि जी भेटा ॾिनी वई। वरसी तक़रीब में नौजवान शाइर ऐं जस्कम अॻवान दीदार शाम, शबीर साद, मक़सूद जयत्याल, कारी वज़ीर मुजाहिदी, नियाज़ काबूरो, अली मुराद जतोई ऐं ॿियनि जो चवणु हुयो त जीजी ज़रीना सिंध जी जीजी हुई जेका हर सिंधी माण्हूअ जी दिलि में रहे थी। हुननि जो चवणु हो त जीजी ज़रीना जा लोक गीत ऐं संदसि जिदोजहद कॾहिं बि विसारे नथी सघिजे। रतोदेरो वार्ड नंबर 5 जी काउंसलर जो उम्मीदवार मौलाना ज़हूर अहमद मंसूरी जे ताउन सां जमात इस्लामी अल ख़िदमत फाउंडेशन तरफ़ां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर मुलाज़िम हुसैन कलंदरी मूजिबि हाफ़िज़ इनाम मीराणी ऐं अल ख़िदमत जे रज़ाकारनि जी निगरानीअ हेठि पुराणो ईदगाह मुहल्ले में हिक ॾींहं जी फ्री मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। डॉक्टरनि अब्दुल क़यूम अबड़ो, शबाना सुमरो ऐं ॿियनि सवें मुतासिर मरीज़नि खे तपासे फ्री दवाऊं ॾिनियूं।
डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद जी हिदायतुनि ते बोर्ड मुतासिरन के सिहत जूं सहूलतूं ॾियण जे हवाले सां मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़हीर अहमद मूजिब DHO मटियारी डॉक्टर यार मोहम्मद खोसो ऐं फोकल पर्सन डॉक्टर नज़ीर मल्लाह तरफ़ां सहाफ़ी ऐं समाजी शख़्सियत फिदा हुसैन सोलंगी जे ताउन सां खंडो रोड स्टॉप ते यूनियन काउंसिल फ़कीर नूह होथियाणी जे ऑफिस में मुफ़्त मेडिकल कैंप मुनक़िद कई वई। कैंप में परे परे जे ॻोठनि मां आयल सवें मरीज़नि खे माहिर डॉक्टरनि ऐं डॉक्टरनि मुख़्तलिफ़ चकास करे खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं। सिंधी अदबी बोर्ड जे नए बोर्ड ऑफ गवर्नर्स जो तारुफ़ी इजलास चेयरमैन मखतूम सईदुज़्ज़मा आतिफ़ जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मेंबरनि सैयद शबीर शाह हातिफ़, डॉक्टर दुर मोहम्मद पठान, डॉक्टर करीम ख्वाजा, सरफराज राजड़, डॉक्टर असद जमाल पली, मैडम नज़ीर नाज़ ऐं मैडम मुमताज़ भुट्टो शरीक थिया। इजलास में सिंधी अदबी बोर्ड जो आइन ऐं माली साल 2022 ऐं 2023 ईस्वीअ लाइ तयारु कयल सालाना बजट इतफ़ाक़ी राय सां पास कई वई। इजलास में बोर्ड सतयल कलम धड़नि जी वाह लाइ बोर्ड ऑफ गवर्नर्स सिंध हुकूमत खां घुर कई आहे त जल्द हिकु मख़सूस फंड क़ाइमु करे मुतासिर थियल अदीबनि, शाइरनि, लेखकनि, सुघड़नि ऐं फ़नकारनि जी माली सहायता कई वञे। जुलूम समाजी इदारे फ़िक्र इंसानियत पारां बोर्ड मुतासिरनि में ॾियारीअ जे मौक़े ते राशन, कपड़ा, जुतियूं, स्वेटर, मिठाइयूं, मेणबतियूं ऐं ईद जो सामान विरहायो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर केसर राजा राजपूत मूजिब समाजी इदारे ऐं लोहाणा कम्यूनिटी नबीस रोड समेत स्वीडन में रहंदड़ पाकिस्तानी भाइरनि जे सहकार सां जुडो नवकोट ऐं टंडो जान मोहम्मद रोड ते खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल बोर्ड मुतासिरनि सां ईद ॾियारी मल्हाइण लाइ ईद जो राशन विरहायो वियो। बोर्ड मुतासिर ॿारनि खे नवां कपड़ा, जैकेट, स्वेटर ऐं जुतियूं पारायूं वयूं, जॾहिं त बोर्ड मुतासिरनि में मिठाई पिणु तक़सीम कई वई। उन मौक़े ते फ़िक्र इंसानियत जे अॻवान सुरेश कुमार साधवाणी ऐं अवामी तहरीक जे अॻवान मुहिब भील सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हीउ बोर्ड मुकमल तौरु हथरादू बोर्ड आहे। हथरादू घारा हणी इलाइक़नि खे ॿोड़ियो वियो आहे। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर ऐं समाजी तंज़ीम FAS जे गॾियल ताउन सां बरसातुनि ऐं बोर्ड जे नुक़सान खां बचण जे उनवान हेठि हिकु ॾींहं जो मुशावरती वर्कशॉप प्रेस क्लब में मुनक़िद कयो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर मोहसिन भट्टी मूजिब वर्कशॉप जी सदारत शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर जे डीन ऑफ फैकल्टी प्रोफेसर डॉक्टर ताज मोहम्मद लाशारी कई। तक़रीब जो ख़ासि महिमान FAS इस्लामाबाद जो प्रोग्राम कोआर्डिनेटर अब्दुल्ला दायो हुयो। तक़रीब में समाजी तंज़ीम बिस्वा जे चेयरमैन ख़ादिम हुसैन मीराणी, MRDO जे चेयरमैन मैडम सुगरा सोलंगी, हैंड सखर जो अॻवान ज़ाहिद ख़ासकेली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त बोर्ड ऐं बरसातुनि जे बचाव लाइ ज़रूरी आहे त पाणीअ जे कुदरती वहिकरनि तां कब्ज़ा ख़तमु करे उन्हनि जी असल हालत बहाल कई वञे। हुननि जो चवणो हो त सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया खे घुर्जे त बरसातुनि जे बीठल पाणीअ खे फौरी तौर नेकाल कयो वञे। इमदादी ऐं रिलीफ सिस्टम जी विर्छ मुनसिफ़ाणी हुजणु लाज़मी आहे। मीरपुर माथेलो में GS सिंध महाज़ पारां CMO ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। SS न्यूज़ जे रिपोर्टर माशूक छॾण मूजिब किरोड़े GS सिंध महाज़ जे अॻवाननि कमाल महर, नज़ीर अहमद शेख, अकरम मेतलो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो आहे त मीरपुर माथेलो शहर गंदगी जे वर चढ़ियल आहे, पर CMO ज़ाहिद नाइच करप्शन में पूरो आहे। हुन कूड़ा बिल पास करे किरोड़े रुपया हड़प कया आहिनि। हुननि एंटी करप्शन ऐं नेब खां मुतालबो कयो आहे त CMO जे कयल करप्शन जी इंक्वायरी कराए खेसि बिना देर हटायो वञे।